ओम शांति। अॼु जा मावक आहिनि पुरुषार्थ खे तीव्र करण जी युक्ति हाणे न त कॾहिं बि न। 24:75 जा मावक आहिनि टीचर्स जीअं विशेष सेवार्थ निमित ठहियूं आहिनि, विशेष आत्मा आहिनि न। हूअं टीचर्स जो पुरुषार्थ बि हलंदो आहे, या जीअं स्टूडेंट्स जो हलंदो आहे उअं ई टीचर्स जो बि हले थो। पाठ जे अनुसार विशेष पुरुषार्थ कहिड़ो हले थो। बाबा टीचर्स अॼु निमित टीचर्स आहिनि, लेकिन असां सभु टीचर आहियूं न। जेको बि ज्ञान ॾींदो आहे उहो टीचर ई थियो न। त बाबा चयईं कि जेका बि निमित टीचर्स आहिनि उन्हनि जो विशेष पुरुषार्थ कहिड़ो हलणो खपे। संपूर्ण ठहिण जो, सतोप्रधान ठहिण जो, इहे त सभिनि जो लक्ष्य आहे ई सही। इहे त इन जनरल थी वियो। कंहिंखां बि पुछो त चईंदा असां बाप समान ठाहिण जे लाइ पुरुषार्थ था करूं। लेकिन टीचर्स जो विशेष पुरुषार्थ कहिड़ो हलंदो आहे? अॼुकल्ह जो विशेष पुरुषार्थ करिणो आहे व थियणो खपे उहो इहे ई आहे कि हर संकल्प पावरफुल हुजे। असांजो हर संकल्प पावरफुल हुजणो खपे, साधारण न हुजणो खपे, समर्थ हुजणो खपे, व्यर्थ न हुजणो खपे। असांजो हर संकल्प ॾाढो पावरफुल हुजणो खपे। टीचर्स जो अर्थ छा आहे? सर्विसेबल। हिकु सेकेंड बि सर्विस जे बिना न हुजे असांजो। टीचर्स जो अर्थ छा आहे? सर्विसेबल। असांजो हिकु सेकेंड बि सर्विस जे बिना न हुजे। मुरली पढ़णु ऐं चिकी करणु इहे त मोटे रूप में थी हुई, लेकिन अॼु बि बाबा सुबुह जो मुरली में चई न, साकार मुरली में, कि मनसा सेवा ॾाढी श्रेष्ठ ऊंची सेवा आहे। त असांखे हिकु सेकेंड बि असांजो सर्विस जे बिना कीअं न रही सघंदो आहे, जॾहिं असां मनसा सेवा बि कंदासीं। जीअं समय समीप अची वेंदो आहे त निमित ठहियल हुई विशेष आत्माउनि खे पुरुषार्थ इहो करिणो आहे कि समय सां तेज दौड़ लॻाइणी आहे। जे समय जी तेज दौड़ी लॻाए थो न हाणे, इहे असांखे विशेष आत्माउनि जो पुरुषार्थ बि ईअं हुजणो खपे जीअं असां उड़ूं था। ईअं न चइणो आहे कि एतिरो समय पियो आहे, कमी दूर थी वेंदी, न। इहो बुद्धि में रखिणो आहे कि हाणे न त कॾहिं बि न। असांखे हाणे ई करिणो आहे, हाणे न त कॾहिं बि न। हर संकल्प, हर सेकेंड जे लाइ इहो स्लोगन आहे कि हाणे न त कॾहिं बि न। जेको बि संकल्प आहे उहो हाणे पूरो करे छॾो। हीअं न कल्ह कंदासीं, परीहं कंदासीं। हर संकल्प, हर सेकेंड जे लाइ स्लोगन आहे हाणे न त कॾहिं बि न। जॾहिं ईअं हाणे जो संस्कार भरंदा त अहिड़ी हाणे चइण वारी आत्मायूं सतयुग जे आदि में ईंदियूं। असांखे कोई बि सेवा जो कहिड़ो बि संकल्प अचे थो, कुझु बि आहे, हाणे करे वठो। जेको बि पुरुषार्थ करिणो आहे हाणे करो। अगरि कोई सेवा करणी आहे त हाणे करो। कॾहिं चइण वारा कि हा कंदासीं पोइ कंदासीं त उहो मध्य में थी विया। बाबा चवनि था त उहो मध्य वारा थी विया। लेकिन हाणे चइण वारा सतयुग में ईंदा त पद में बि इंतज़ारु कंदव। अगरि न कंदव पोइ कंदव त पद में बि इंतज़ारु करिणो पवंदो आहे। त हर सेकेंड, हर संकल्प में इहे स्लोगन यादि रहे। कहिड़ो स्लोगन यादि रहणो आहे कि हाणे करिणो आहे। अगरि इहो पाठ पको न थियो त सदैव कमज़ोरी जा संस्कार रहंदा। महावीरनि जा संस्कार अॼु न त कॾहिं न। असांजी इहे अॻियां आहिनि, इहे कंदा त असां कंदासीं। इहे अलबेलो पंज संस्कार आहे। भई तव्हांखे बाबा चए थो हीअं करो। मुरली त सभिनि जे लाइ हिकु ई हूंदी आहे। जेकी ॿुधाइण वारी टीचर हूंदी आहे सेंटर ते, वॾी दीदियूं बि सेम मुरली ॿुधंदा आहिनि, असां बि सेम मुरली ॿुधंदा आहियूं। असांखे कोई संकल्प आहे कि असां ईअं करूं, लेकिन टीचर नथी करे हूअं त हीअं न, हीअ त टीचर ई नथी करे त असां छो करूं। इहे जॾहिं कंदा पोइ असां कंदासीं। असां मुरली ॿुधूं त असांखे मुरली ॿुधंदे कंहिं ॾींहुं कोई पॉइंट टच थी वियो,
असांखे त उहो करिणो आहे। जॾहिं असांजी बुद्धि में टच थियो त मतिलबु असांजी बुद्धि में इहा विशेषता आहे त असांखे उहो कर्म करिणो खपे न। महावीरनि जा संस्कार हूंदा आहिनि, हाणे न त कॾहिं बि न। असां ईअं न सोचो की इहे त वॾा ई नथा करनि, असां कीअं करूं। इहे अलबेलेपन जा संस्कार आहिनि। जो संकल्प आयो उहो हाणे करिणो आहे, कल्ह न, अॼु न, हाणे। सभी विशेष आत्मायूं आहियो न, पंहिंजे खे नंढो त न सम्झंदा आहियो न। बाबा हिते नंढो वॾो कीअं ॾिसंदा आहिनि? पुरुषार्थ जी रफ़्तार सां। पुरुषार्थ में हर हिकु वॾो आहे। बाबा चवनि था पुरुषार्थ में हर हिकु वॾो आहे। जंहिं आत्मा खे जो पुरुषार्थ करणु चाहे उहो करे सघंदा आहिनि। कारोबार में नंढो वॾो थींदो आहे, पुरुषार्थ में नंढो वॾो न थींदो। पुरुषार्थ में त जंहिंखे जो पुरुषार्थ करिणो आहे करो भई। ज़रूरी थोरी टीचर ईअं नथी करे, असांखां जेका पहिरियों आया उहो बि ईअं नथा करनि त असां बि नथा। अरे असां मुरली ॿुधूं त असांखे बुद्धि में टच थिए थो, असांखे संकल्प अचे थो त करिणो खपे। पुरुषार्थ में नंढा अॻियां थी सघंदा आहिनि। कारोबार में मर्यादा जी ॻाल्हि थी वेंदी आहे। पुरुषार्थ में मर्यादा जी ॻाल्हि न आहे। पुरुषार्थ में त जो कंदो सो पाईंदो। हाणे ईअं चेक करिणो आहे की अहिड़ो पुरुषार्थ आहे या कि जीअं साधारण सभिनि जो हलंदो आहे उअं ई था हलूं। चेक करो पंहिंजे पाण खे कि असांजो अहिड़ो पुरुषार्थ आहे कि साधारण रीति हलो था। टीचर्स सदा हर्षित रहंदी आहे। टीचर्स खे अनेकनि जी आशीर्वाद जी लिफ्ट बि मिलंदी आहे। बाबा चवनि था टीचर्स त ॾाढी अॻियां वधी सघंदा आहिनि। छो जी टीचर्स ॾिसो केॾो माण्हुनि खे कोर्स कराईंदियूं आहिनि, मुरली ॿुधाईंदियूं आहिनि। असांखे जो बुद्धि में ॻाल्हि जच थी उहा भले असां बाबा खे यादि पिया करूं, लेकिन निमित त उहो बि आहे, त उनखे बि आशीर्वाद त मिलंदी ई सही। त टीचर्स खे अनेकनि जी आशीर्वाद जी लिफ्ट बि मिलंदी आहे ऐं कंहिंखे कमज़ोर ठाहिण जे निमित ठाहींदियूं आहिनि। टीचर्स खे अनेकनि जी आशीर्वाद जी लिफ्ट बि मिलंदी आहे ऐं पोइ कंहिंखे कमज़ोर ठाहिण जे निमित बि टीचर ई ठही वेंदी आहे न। तव्हांखे कुझु लॻे थो हा ईअं करूं, हाणे टीचर्स में आलस्य अलबेलोपन हुजे, उहो चए न न न पोइ कंदासीं, कीअं कंदासीं, त पोइ बोझ पईंदो न, पाप चढ़ी वेंदो। जे बोझ जे कारण जो चाहींदा आहियो उहो करे न पाईंदा आहियो। बोझ वारो मथे उठी न सघे, हिन करे चाहींदे हुए बि न चेंज न थींदा आहियो। त ज़रूरु बोझ आहे, असां बोझ वारा मथे न उठी सघंदा आहिनि। जंहिंमें बि बोझ हूंदो आहे न त उहा मथे न उथी सघंदा आहिनि। छो जो असां कंहिंखे किराइण जे निमित थी वियासीं, हिन करे चाहींदे हुए बि चेंज न थींदा आहिनि। त ज़रूरु बोझ आहे। अगरि असां कुझु चाहियूं था ऐं नथा करे सघूं न त ज़रूरु असांजे मथां बोझ आहे। हुन बोझ खे भस्म करो विशेष योग मर्यादाउनि सां, लग्न सां। असांखे इहे चेक अगरि असां कुझु नथा करे सघूं त असांखे कॾहिं बि कंहिंजे जीवन में विघ्न न विझणो खपे कि असां नथा करूं इहे कीअं अॻियां वधे। हीअ बि बोझ थींदो आहे। त हिन बोझ खे कीअं भस्म करो? योग सां, मर्यादाउनि में रही करे, बाबा जी हर मर्यादा खे पालन करे, लग्न सां। न त बोझ में समय बीती वेंदो, अॻियां वधी न सघंदा। अमृत वेलो उथी करे पंहिंजी सीट ते सेट करो, पंहिंजी सीट खे सेट करो। कीअं सेट करो? अमृत वेलो उथो ऐं संकल्प करो मां परमात्मा जो ॿार आहियां। वैसे त असांखे सदा यादि रहंदो आहे, लेकिन त बि विशेष अमृत वेलो असांखे पंहिंजी हिन सीट ते सेट थियणो आहे। मां बाबा जो ॿार, बाबा सां मिलन थो मल्हायां। मां मास्टर सर्वशक्तिवान जी संतान बाबा सां मिलन थी मल्हायां। मां विश्व कल्याणकारी बाप जी संतान मास्टर विश्व कल्याणकारी बाबा सां मिलन थी मल्हायां। ये के न के समान जी सीट ते स्वयं के सेट करो।
जे कोई भी माउ हूंदी उहा जॾहिं कर्म क्षेत्र में ॿारनि खे संभालणु ईंदी त सोचदी आहे न, अरे मां हिननि जी माउ आहियां त मूंखे ईअं करिणो आहे। सस जे साम्हूं पंहिंजी सीट सेट कंदी कि मां हिन जी नुंहुं आहियां। पति जे साम्हूं सोचदी मां हिन जी पत्नी आहियां। उहे असांखे सॼो ॾींहुं ॿियो छा यादि रहे? पहिरियों त हाणे असांखे इहे यादि रहे कि मां बाबा जो ॿारु आहियां। पोइ हाणे असांखे इहा दैहिक स्मृति जे बदिले इहे सोचणो आहे कि असां मां हिन आत्मा जो भाउ आहियां। ॿाहिरां खां भले ई पति पत्नी नुंहुं माउ पीउ आयो, लेकिन अंदरि असांखे सदा यादि रहे। ऐं विशेष जॾहिं योग में वेंदा आहियो त पंहिंजी हिन सुमान जी सीट ते सेट थी करे वियो कि मां कहिड़ी आत्मा हाणे छा थी करां। कॾहिं सोचो मां परमात्मा जी संतान बाबा सां मिलण थी वञायां। कॾहिं सोचो मां परमात्मा जो स्टूडेंट, जॾहिं मुरली ॿुधो त हुन समय विशेष योग कंदा आहियूं त हुन समय यादि करो मां बाबा जो स्टूडेंट, बाबा जा मां पढ़ाई पढ़ण लाइ हाणे बाबा जे साम्हूं वेठो आहे। भले साम्हूं टीचर आहे, लेकिन असांखे यादि रहे मां बाबा जे साम्हूं बाबा जी पढ़ाई हुई पढ़ाई ॿुधां थो। त विशेष हिन सीट ते सेट थियो। जीअं सीट जहिड़ी सीट हुन प्रमाण पोइ सेट थींदा। ये चेक करो, पंहिंजी पोस्ट खे ठीकु करो। अगरि पोस्ट ठीकु न हूंदी त चेक करण सां ठीकु थी वेंदी। अगरि असां ॿियूं कोई ॻाल्हियुनि में रहंदासीं न, सम्झो असां ॿी कोई ॻाल्हि मन में आऊं असां मुरली था ॿुधूं, योग था लॻायूं, लेकिन असां इहे नियम ठाहे छॾियो कि मां अमृत वेलो जे शरीर खे विहारंदो आहियां या विहारंदी आहियां, उहो पंहिंजी आत्मिक स्थिति भी सेट करे वेहींदमि कि मां हाणे कहिड़ी आत्मा आहियां? बाबा जी संतान आहियां, बाबा जो स्टूडेंट आहियां। हर मर्यादा खे पालन करण वारी मां श्री बाबा सतगुरु जो फॉलोवर आहियां। हर फरमान खे पालन करण वारी मां बाबा जो ॿारु आहियां। त हिन रीति पंहिंजी सीट खे सेट करो, बाबा चवनि था। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।